हिकिड़ी ॿी हदीस में हुजूर साईं फरमायो त वणनि मंझां हिकिड़ो अहिड़ो वणु आहे जेको मोमिन वांगुरु आहे, मोमिन जी मिसाल आहे, उहो खजी जो वणु आहे, जेको मोमिन वांगुरु आहे, जंहिंजी मिसाल मोमिन जी मिसाल आहे। पहिरीं ख़ुसूसियत, खजी जे वण जे अंदरि इस्तिक़ामत हूंदी आहे। छो अचे, तूफ़ान अचे, कुझु बि थिए, ॿिया वण अमूमन किरी पवंदा आहिनि, लेकिन खजीअ जो वणु हमेशह क़ाइमु रहंदो आहे। इन तरीक़े सां ईमान वारे जे मथां बि जेकॾहिं मुश्किलात अचनि, तकालीफ़ अचनि, परेशानियूं अचनि, हालात अचनि, उन जे बावजूद बि उहो इस्तिक़ामत सां अल्लाह सां जुड़ियल हूंदो आहे। उहो कॾहिं बि हेॾे होॾे न थींदो आहे, उन जा पेर डगमगाईंदा न, मज़बूत अल्लाह जे रस्ते में बीठो हूंदो। ॿी ख़ुसूसियत कहिड़ी आहे? ॿिया वण जॾहिं वॾा थींदा आहिनि त पंहिंजूं शाखूं खिंडारींदा आहिनि, घणी ज़मीन खे वलो ॾींदा आहिनि, लेकिन खजी जो वणु अहिड़ो आहे जेको सिधो मथे वेंदो आहे, ज़मीन घणी न वलींदो आहे। ईमान वारो शख़्स बि अहिड़ो हूंदो आहे जेको पराई ज़मीन ते कब्ज़ो न कंदो आहे। जेकी अल्लाह साईं उनखे नसीब कई आहे, जेको उनजो पंहिंजो हक़ आहे, पंहिंजे हक़ ते बीठो हूंदो आहे, पराई शइ खसण जी कोशिशि न कंदो, पराए हक़ जी तरफ़ निगाह न कंदो आहे त हे बि मां कसियां, हो बि मां खावां, हुनजो हक़ बि मां हड़प कयां। इहा मोमिन जी शान न आहे। ऐं टी ख़ुसूसियत त खजी जो वणु मिठो मेवो बि ॾींदो आहे, ऐं ईमान वारो शख़्स बि पूरी उम्मत खे फ़ाइदो ॾींदो आहे, नुक़सान न ॾींदो आहे। हमेशह ईमान वारे शख़्स जी कोशिश हूंदी आहे त मुंहिंजी ज़ात खां कंहिं मुसलमान खे, कंहिं इंसान खे फ़ाइदो पहुचे। त खजी जो वणु अहिड़ो वणु आहे जंहिंजी मिसाल ईमान वारे शख़्स जे वांगुरु।